अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां कुलसूम आवां ज़ारा। अॼु असां हाज़िर आहियूं हिकु न्यू वीडियो सां गॾु जेका इलाही ज़्यादा फ़नी थियण वारी आहे, पाण इलाही ज़्यादा मज़ो अचण वारो आहे, छोकी हिकु जहिड़े वारी आहे। जहिड़ो बि जहिड़ो आहे। असांजी जी वीडियो खणो पिया, उनजे चैनल जो नालो आहे साजदा सिकंदर बेबी। त अचो स्टार्ट था कयूं, इंजॉय था कयूं। मुके खाधो कारे कुत्ते जो तो सां शादी कई सिकंदर। अरे जायल यो छाती करी इसी ना तो चोरी दी छिल्या। चूरी छाजी चूरी तूरी तूरी अरे ने भागी दई छिल पिया या तूरी छिल पिया। ओ मन उसन जो बियो अथई जो कोई हथ ता हणी छिल पिया ये तू तूरी एकड़ी हेडी भाजी मां किया पर दिसी दी बतूरी मिलियो 100 रुपए तू वते छुरी ता छिली दी ध्यान कर बस रुगो को तू प्यार सां न तो बुधाए सग्या न तो अकुल कोने को पंजो ना बेस तो कर हेडी सारी डाची थी टके जो अकुल कोने को। अरे कहना क्या चाहते हो? दाची 12 साल वडो है मुखा तू 12 साल तो का वडो आ इयो तो अकुल मां सिखारिया त हिय तूरी छिल पियो नी सही ये आ। कम थींदो आ वो छिले लींदो कनेड़ो भलो है त जो तो कला से अथ ना 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 इंडिना आ मंडी टुंडी निंड रखणी मुजी फिटाई निंड। मानी करे दे तेरी मला दिस मानी जो पेट जो फिकर तई शाम जा 4 दा थे ना या तो के मानी कोंदी पुजे तो का करण खड़ी पंजा थे ने होटल था वनी वठी खाया छो पो बुधाई आ ना मां भाजी ते पैसा खर्च न कया होटल ता वठी खावा अरे गाल त साला होते बई इन भागी ते सा मथो दी हणी वात पदी हणी अजायो रखई मत चंबा वाली आज हाण चंबो तू मुके बोल जैसे छा कदी है कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मथो दी हणी वक्त बुधाई दो टाबड़ को घर में ट्राबड़ को बाकी दोस्तन साथ वेन तो दा टाकन जो ट्राकोड़ो हुंदा सजो जोर बुधा तो ता डमरा जड़ो बुख करे वेन भाग जाए ऐसे काले कलुए, भाग यहाँ से। तो अज एड़ो से दो करे नी एड़ा गाड़ा याद जो तू खा तो के खबर पवे नौकरी करे समझो तई माण्हू शादी शादी ला कंदा आहिनि त ज़ाल खे घुमाइनि फेराइनि होटलनि ते वठी वञनि ऐं हेरुगी मानी करे बोची समझो यूट्यूब संभालिया ॿार घुम केॾो त ॿार मायूं घुमंदी थियूं वतन शॉपिंग कंदी थियूं वतन असां वरी चरियनि वांगुरु तूरियूं था वेठा कटियूं बार सवन में पधरो तू वरी वॾो सभागो आया न अरे केडी मले या मानी तैयार थींदी जो सा खाईंदासी जेडी महिल बि तयार थे यार तुम असा वडो वड जाऊं बा अरे खुदा का सही जान छडाए तो मऊ तो मामा के डोड़िया वो मुखा पुछो तई नहीं तुझे टाइम आ उथण जो 1-2 बजे 1-2 बजे उथी आ चाह बिस्किट खा हाने तूरियूं खयूं न ये ठाण छू तुझे अज तू चाय बिस्किट खाता न वरी तो जब वडियूं मच्छू ठाए ॾिनी पला ठाए ना दई पराठा के मुझे पी खादा उहा तोखे ख़बर हूंदी तोखे खबर मां पराठो खाईंदो आ 5 किलो गिर जान तो ते महीने में मुझो पराठा आना खा 5 किलो घी हणी बाने के ज़रड़ो 3 चमचा खाई पाण झूठ बोल रहा है। गाल त बुध सजी दुनिया चाय मानी खाए सुबह सा तू चवी मानी हुजे भाजी सा भाजी केड़ी मांग लगी पया पेट्रोल मांगो टमाटो मांगो तू जे सुबह जब भाजी हुजे टमाटा री केड़ा मांगा 60 रुपया दा किलो न 60 रुपया किलो बाकी उतना ये रबड़ी रेड़े वारे सा ऐं हा भाजी वारे मुखे जो क्लियर चो आ चई म तुझे मुड़स के भाजी न दींदम एको भाजी भी तो के देना तू न सबड़ी भी तो अची न छला तो बना दे पाए पैसा तो तो भाजी तो सही जे न टमाटा बेन दलन 60 रुपया 80 रुपया किलो है तुझे 200 रुपया किलो न पेट्रोल महंगो थी अड़े छा टमाटो पेट्रोल मा ठाए दो आया हर शे मांगी थी भैया हर शे पेट्रोल मांगो थी विंदो त हर शे मांगी थी विंदी आ एड़ो है न त इमरान खान ले वणो ओडे मानू जो फुट पाडन ता अडर करने पंजे जालन के खारान हे वरी चवन ता असा के तूरियूं करे दियो वांगण करे दियो गोभी
करे लो एक मां का ये चरे ओके वा एक यूट्यूबर अड़ी तू भितूरिया जो कट जी छो नथी नखरा त हिन तूरिया खे बि कढाइण हिन सिकंदर खे ॾिठो आहे त हिन जो मगज़ फिरी विया तूरिया जो तूरिया करियो त मूंखे थियणु खपे तूरिया समझ रहे हो आप लगे तो दादू जी तूरिया ॻाल्हि त क्लियर सिकंदर हा मूंखां हाणे कमु कार नथो पई त जान छॾ बणा ॾमर मां ॿी का शादी कयां नी के जेका घर में गॾु मानी करे त खाराए तो जहिड़ी निभागी रनगा ईअं ई भला तू हलावा जो ॿी शादी कंदे कहिड़ी वरी पहिरीं तूं ई न जेका मथे में लॻी आहे अचे हा माने तू शादी कंदो आ त मानी करण लाइ न बाक़ी मां बुखुनि ते वतियूं न बुखुनि ते वेठो हुजां न तोखे कॾहिं बुख ते मां विहारियो कहिड़ी मानी थी करी 24 कलाकनि में हिकिड़ो टाइम मानी थी करी सुबुह उन राति चांवर ठाहे त वरी ॿिए ॾींहं त राति जो सुबुह जो पराठा खाई रात जो खाली चांवरनि जो खाई मंझंदि जो थोड़ी देर सां तोखे मानी मिले अरे त बाप पंहिंजे पैसनि जी थो खावां को तूं जंहिंजी थो खावां थाल चार करे त मां थी गई अॼु लाइ कीअं न भागी जागी सवेल जो इहो पराठो ठाहियो अथई पराठो हूं वरी तूं वॾी मानियूं कंदी रोज़ मां खाईंदो आहियां ब्रेड सेके चाह जो कोप पीअंदो आहियां हवाल थी कटी छते खोरी यारा हाणे तूरियूं छिले रे मूंखे नथी छिलण त अचे सॼी तुरियूं जो हराम त करे छॾियूं अथई घर में मूंखे तूरियूं मुफ़्त में कोन वठी आयो त मां बोरची खाने में न टपंदी में न बोरची खाने घर जी सॼो ॾींहुं सफ़ाई कंदी आहियां है न पोचो खणी ॿियो को त कमु ई कोन हुई हिते आई आहे नवाबड़ी थी वेठी आहे सॼो ॾींहुं अदाकार जो बूथरुस अदाकार आई अब दिल त चए थी वञी सिग्नल ते वटो ॾेई बिहारे छॾिया सॼो ॾींहुं उते ई बीठी हुज बढ़िया था गुरु मां चवां थी मूंसां घणी ड्रैग न कंदो वात न हणंदे कर घणो खामगा कंहिं न वरी ते ड्राहे न रखई ड्राई तो मां निंदणकी जो मूंखे निंधाणकी जी सकी वात जी हणी खामगा बात त तू तो हाणे जायल ते सां कंहिं जाइ जी तू वरी वॾा 5 दर्जा पढ़ी आ त छा थई आ तोखां वधीक मां पढ़ियल चुप हो जा 7वीं फेल चुप हो जा ॿुधा 11 उ 26 घणा ॾिया मैथ ना आहे दी बाकी तो फारसी ईंदी आहे न कमज़ोर हूंदी आहे अॼु तोखे मां एड़ियूं तूरियूं थी करे ॾियां एड़ियूं तूरियूं खाईंदे न त पटा अहिड़ी तूं ठाही त मां बि ॾोही खणी हुन सां गुदींदो सही वात में इहे तूरियूं थी ठाहे अहिड़ियूं खाराए जो पैसा न हराम जा वांगण तरे रे वांगणनि जी भाॼी न खाईंदमि ओड़ियूं ओड़ियूं भाॼियूं चवंदो जेके मूंखे अचनि ई न जेको घर में मिले खाईंदो करे हल जेको घर में मिले जो मां खैराती मानी जो खावां न का भला आहे न हा अलाए कहिड़ा भला अथई उहे मानी ॾियणी न थी तॾहिं बि वीचारा चुप कई वेठा हा ड्रिजी था ॻाल्हाइनि मायुनि सां तोखे कहिड़ो वात आहे दिमाग़ तुंहिंजो आज़ानी तवाज़ुन ख़राब हो असां दादू या पांवर हुई किथे ड्राए न रखई दादू वारा साईं न टकाईंदी ये शिकिल किनी करे न ॾेखार मूंखे हल लाड़काणे जी आहे यहीं पे खत्म। उम्मीद है आप लोगों को पसंद आई होगी। अगर आप लोगों को पसंद आई तो इस वीडियो को लाइक ना करना भूलना। मैं फिर उर्दू में शुरू हो गई। ओह मैं भूल जाती अगर तव्हांखे असांजी ही वीडियो पसंद आई तो तव्हां लाइक करना। असां बार बार इहो ई चवंदा आहियूं पर छा आहे तव्हांखे। चलो असांजी वीडियो कंप्लीट थी थिए। उम्मीद है तव्हांखे पसंद आई हूंदी। हाणे मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट ॾींहं ते नेक्स्ट वीडियो सां गॾु। अगरि ज़िंदा रहियासीं त इंशाल्लाह मिलंदासीं। ऐं जेका वीडियो असां हलाई उनजी लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं। तव्हां उन विज़िट जूं करे था ॿियूं वीडियो सघो। ॾिसण लाइ उनजे चैनल ते विज़िट करे सघो था। ऐं इन सां गॾु असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त। मिलंदासीं कुझु नए मौज़ू सां नई वीडियो सां। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। बाय बाय।